कंडियारो के पारस पब्लिक हाई स्कूल में आर्ट ऐं साइंसी मेलो लगायो वियो। साइंसी मेले में स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि जे हथ सां तैयार कयल आर्ट्स एंड साइंस जे मॉडल्स की नुमाइश थी गुज़री, जंहिंमें स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि आर्ट ऐं साइंस जा मॉडल तैयार करे नुमाइश लाइ रखिया। नुमाइश में ईंदड़ शागिर्दनि जे वालिदैन ऐं महिमाननि पारां शागिर्दनि जे फन जी वॾी पज़ीराई कई वई। पारस पब्लिक हाई स्कूल कंडियारो में आर्ट्स एंड साइंस नुमाइश में स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि तोड़े शागिर्दाणियुनि पारां आर्ट ज़रिए मुख़्तलिफ़ शयुनि जा ख़ूबसूरत मॉडल तैयार करे रखिया विया हुआ। जॾहिं त साइंस के मैदान में पिण स्कूल जा शागिर्द कंहिंखां घटि न रहा। साइंस जे शयुनि खे पिण प्रैक्टिकल तौर तैयार करे इहो साबित कयो वियो त हितां जे शागिर्दनि में खोड़ सारो टैलेंट मौजूदु आहे, जंहिंखे उजागर करण जी ज़रूरत आहे। नुमाइश में पेट्रोल ज़रिए गैस तैयार करण, फुआरे ज़रिए पाणीअ जो मथे अचण समेत काफ़ी शयुनि खे प्रैक्टिकल अंदाज में ॾिसी ॾिसंदड़नि खे ॾंदे आङिरियूं अची वियूं। पेंडुलम ठाहियो आहे, पिंगो ठाहियो आहे, जंहिंमें कंहिं हिकु मोटर यूज़ करे असां इहो पिंगो खे बिना कंहिं हथ जे या मैकेनिक जे ज़रिए यूज़ कयो आहे। हिन में कंहिं महिनत जी ज़रूरत न आहे, छो त असांजी मदर्स जेके आहिनि इंगेज रहंदियूं आहिनि कंहिं न कंहिं कम में, उन्हनि खे टाइम न मिलंदो आहे जो पंहिंजे ॿारनि खे ॾियनि। इन करे इहो असां ठाहियो आहे, उनमें इन जो को बि यूज़ न आहे। हाणे इन महिनत खां बची वेंदा। ॿियो असां क्लिप स्विच ठाहियो आहे, जंहिंमें जेकॾहिं बुज़ुर्ग असांजा सुबुह जो फजर जी नमाज़ ते उथनि था, उन्हनि जी नज़र घटि आहे त उहे बटन खे ॻोल्हींदा वठंदा आहिनि। इन करे वरी असां इहो ठाहियो आहे जंहिंसां उनजे सिर्फ़ु क्लिप कंदा त बल्ब खुलंदो, क्लिप कंदा त बंदि कंदो। ऐं ॿियो असां पेट्रोल खे गैस में कन्वर्ट करे कंप्रेसर जी मदद सां गैस ठाही आहे, LPG गैस, जंहिंमें को नुक़सानु आहे, छो त असां हिन में वाटर यूज़ कयो आहे जेको पेट्रोल जे प्रेशर खे रिड्यूस थो करे ऐं असांखे हिकु सुठी लिक्विफाइड मीन्स के पेट्रोलियम गैस थो ॾिए। ये असांजो वाटर लेवल इंडिकेटर आहे। हाणे वाटर लेवल इंडिकेटर जो कमु छा हूंदो आहे, अॼु असांखे ख़बर आहे त अॼु जे दौर में जेको पाणी आहे, जेको वाटर आहे, इन जी घणी अहमियत आहे। मीन्स पाणीअ जी जेकी मीन्स पाणी असांजो घणो अहम आहे। हाणे वाटर लेवल इंडिकेटर असांजो जेको मक़सदु आहे असां इहो ठाहियो आहे, इहो हिकु सिंपल आहे। मीन्स विद द हेल्प ऑफ दिस असां हिन जी मदद असां हिकिड़ो वॾो बि ठाहे सघूं था। हाणे हिन जो मतिलबु छा आहे, हिन जो असांजो जेको मतिलबु आहे उहो आहे त असां पाणीअ खे मीन्स कीअं सिक्योर कयूं। मीन्स असां पाणी जेको असांजो वेस्ट थिए थो उन पाणीअ खे वेस्टेज खां असां कीअं बचूं। मीन्स जेकॾहिं असां हीउ इंस्ट्रूमेंट असां हिकिड़ो नंढड़ो ठाहियो आहे, पर जेकॾहिं अहिड़ो असां वॾो हिकिड़ो इंस्ट्रूमेंट ठाहींदासीं त उन जी मदद सां असां जेको पाणी आहे उनखे असां सिक्योर करे सघूं था। मीन्स पाणीअ खे असां स्टोर करे सघूं। हीअ जेको महिनत आहे इंशाअल्लाह अॻिते हली फ्यूचर जा तमामु घणा नुमाइंदा थींदा, लीडर्स थींदा। साइंस एग्जीबिशन थी आहे, असांजो प्रोजेक्ट जेको ठाहियो आहे, असां यूरिनरी सिस्टम ठाहियो आहे। यूरिनरी सिस्टम जो मक़सदु छा आहे, मुश्तमिल हूंदो आहे किडनी से मुश्तमिल हूंदो आहे। किडनी जो कमु कहिड़ो आहे, किडनी जो कमु जेको आहे ब्लड खे फिल्टर करणु आहे। छो थी फिल्टर करे, छा ज़रूरत पए फिल्टर करण जी। असां जेकी इम्प्योरिटीज़ वाटर जेकी ब्लड में इम्प्योरिटीज़ मौजूदु हूंदियूं आहिनि, उनखे इम्प्योरिटीज़ खे ख़तमु करण जे लाइ जेके किडनीज़ हूंदियूं आहिनि उहो फिल्टर थींदो आहे। फिल्टर करे जेके इम्प्योरिटीज़ हूंदियूं आहिनि उहो ख़तमु थी करे यूरिन जेके मिक्सचर ठाहींदो आहे, जंहिंखे असां सॉल्यूशन चवंदा आहियूं, जेकी यूरिन चवंदा आहियूं, यूरिन सॉल्यूशन ठाहे उहो करे किडनी मां पास थी करे यूरेथ्रा में वेंदो आहे। यूरेथ्रा जे ज़रिए असांजी बॉडी में ॿाहिरि निकिरी वेंदो आहे। असांजो जेको प्रोजेक्ट आहे उहो किडनीज़ ते आहे, जेको ह्यूमन में प्रेज़ेंट हूंदा आहिनि, जेको पेयर्स में प्रेज़ेंट हूंदा आहिनि, जेको वर्क कंदियूं आहिनि प्रॉपरली। हिन में जेको आहे, हिन में जॾहिं रेडिकल सेल्स मिलंदा आहिनि, मिलियंस ऑफ सेल्स मिलंदा आहिनि, त हीअ किडनीज़ जो प्रोसेस थींदो आहे। हीअ जेका आहे राइट किडनी आहे, लेफ्ट किडनी आहे, जंहिंमें हीअ जेको आहे न किडनीज़ में जेको आहे उहो ब्लड फिल्ट्रेट कंदो आहे। हिन मां जेको आहे न यूरिन असांजो पास थींदो आहे हिननि कैनाल्स मां। पोइ हिन में जेको आहे न असांजो स्टोर थींदो आहे। हिन में जेका आहे न कैपेसिटी हूंदी आहे 20 मिनट्स जी। अगरि जे असां 20 मिनट्स खां मथे थी वियो त हीअ जेको यूरिन जेको आहे उहो वापसि वरी मथे इन्हनि किडनीज़ में वेंदो आहे। पोइ अगरि ये किडनीज़ में मथे वापसि वेंदो त इहो तमामु घणो नुक़सानकार हूंदो आहे। इहो थी सघे थो त उहे किडनीज़ जेके आहिनि उहे त या रिलैक्स थी वेंदियूं आहिनि या कॉन्ट्रैक्ट थी वेंदियूं आहिनि। मेन मक़सदु इहो आहे त असां जेको माना फ्यूचर जेको असांजो फ्यूचर हूंदो उहो असां कीअं हूंदो। त हे जेके असां मॉडल वग़ैरह ठाहिया आहिनि उन में असां जेको आहे माना इहो ॿुधाईंदासीं त असांजो जेको फ्यूचर हूंदो, इन तरीक़े सां जेको असां लाइफ स्टाइल गुज़ारींदासीं त असांजो फ्यूचर ब्राइट हूंदो। नंढे शहर में हेॾे वॾे इंस्टीट्यूट ज़बरदस्त कमु करण सां गॾु प्लस में ॿारनि खे जेके बि कमु ॿुधाईंदा सभु प्रैक्टिकल आहिनि। तक़रीबन हिकु हफ़्ते खां लॻातार इहे ॿार कमु था कनि। नॉट ओनली माना जेको आहे सो प्रैक्टिकल, बल्कि उनखे थियोरिटिकल बि उनखे वठनि था। ॿियूं जेके नयूं शयूं आहिनि जंहिंमें तजुर्बा आहिनि, इलेक्ट्रिकल जी शयूं आहिनि, फिज़िक्स केमिस्ट्री खे जेको आहे सो अपग्रेड करणु,
ऐं प्लस में ॿारनि जेका वॾी क्वालिटी आहे त उहे हिक ॿिए सां ग्रुपिंग सिस्टम करे हिक ॿिए खे इंफॉर्मेशन बि ॾियनि था। अच्छा, न रुगो ॿार सिखनि था बल्कि असांखे बि ज़बरदस्त एक्सपीरियंस थिए थो। कंडियारे जी शागिर्दनि लाइ तमामु हिकिड़ो सुठो मौक़ो आहे त पंहिंजे स्किल्स खे डेवलप कनि ऐं पंहिंजे क्रिटिकल स्किल्स खे शेप ऐं शाइन कनि ऐं उनखे कोलैबोरेटिव लर्निंग जो तमामु घणो मौक़ो मिलियो आहे, उनखे डिसीजन मेकिंग जो मौक़ो मिलियो आहे, उनखे इंडिपेंडेंट लर्निंग जो मौक़ो मिलियो आहे। उन जेकी बि सिलेबस में ऐं उनखां अलावा जेको आर्ट जो कमु आहे उनखे हिते डिस्प्ले कयो आहे ऐं पीपल आर थ्रोइंग टुवर्ड्स पारस टुडे। माण्हू जेको आहे त घणी तइदाद में हिते आया आहिनि ऐं उहे हिननि जे स्किल्स खे जेको आहे सो एप्रिशिएट करणु आया आहिनि। साइंस जा मुख़्तलिफ़ सब्जेक्ट आहिनि, बायोलॉजी, केमिस्ट्री, फिज़िक्स वग़ैरह, उन्हनि में बि केतिरा ई ॿारनि मॉडल ठाहिया आहिनि ऐं ॾाढो सुठो माहौल आहे हिते पारस जी। असां हिकिड़ो क़िस्म जो एॾो सुठो माहौल ठही वियो आहे जो ॿाहिरियां टीचर अची बि असांजे स्कूल खे विज़िट करे विया आहिनि ऐं ॾाढो मज़ो आयो असांखे। Theorem Pythagoras theorem was given by Pythagoras scientists. This theorem was given by 4,000 years ago. About this theorem, I explained that this side is the Pythagoras theorem is a hypotenuse, other was a perpendicular, and then a base. Here we have the hypotenuse is equal to base plus perpendicular. Hypotenuse जी जेका साइज़ थींदी आहे उहा असांजी बेस ऐं परपेंडिकुलर खे प्लस कंदा त उनजी उहा साइज़ बराबरि थींदी आहे। त असांखे जेकॾहिं hypotenuse जो जेको वैल्यू मिलियल हूंदो 5 ऐं बेस जो हूंदो 4 त 3 जो जो हूंदो बेस जो हूंदो 3 त असां हिनखे पाण में कंबाइन कंदासीं त 25 इज़ इक्वल 25 मिलंदो। ऐं जेको हे पैथागोरस थ्योरम आहे इहो असांजो पिरामिड्स जे लाइ यूज़ कयो वेंदो आहे। जेको साइंटिस्ट हुयो पैथागोरस उनखे हिकु सही पई खपे मेयर पियो करे पैथागोरस जे लाइ त उन इहो थ्योरम ॾिनो पैथागोरस थ्योरम। And in this I used a security sensor, means here I use a LDR, that is a light depending resistor, and from this opportunity we have that we have got a lot of things that I am very thankful to Parasian that they have given us opportunity to hold such a thing in our own school in Kandiaro. भारत साइंस कॉलेज हिकिड़ो इहो सुठो प्लेटफॉर्म मुहैया कयो आहे ऐं अहिड़ा इवेंट्स थियणु घुरिजनि क्लासनि में स्कूलनि में ताकी माण्हू अवेयर थियनि ऐं ॿारनि जो ॾाढी सुठी महिनत थियल आहे ख़ासि तौर ते हाइड्रोलिक लिफ्ट सिस्टम ते या उन खां अलावा पावर प्रोजेक्ट्स ते। सो ज़रूरत आहे अॼु जे दौर जी त अहिड़ा प्रोजेक्ट थियणु घुरिजनि। Form mini water with fountain block, a small machine that produces the small stream of drinking water in the deserts. So what is the construction of this? There is we attach the battery source in which we connected the water pump which absorbs the water and gives us the pure water which is very useful for drinking in the deserted peoples. हिन में जॾहिं असांजो अर्थक्वेक ईंदो त असां हुन इंडिकेटर खे अलार्म खे यूज़ करे जॾहिं अर्थक्वेक ईंदो असां इंडिकेटर वॼंदो। उन खां बाद में असां जेको सोलर वारो आहे सोलर वारे में असां जेके 12 वोल्ट जी बैटरी आई आहे उन 12 वोल्ट जी बैटरी खे असां 3 वोल्ट में सीरीज़ में जेके LED डिवाइड कयूं आहिनि 3 वोल्ट में सीरीज़ खे डिवाइड करे ऐं उन्हनि खे जेको आहे सॼी सिटी में डिस्ट्रीब्यूट करे ऐं असां उन्हनि खे मतिलबु त डिस्ट्रीब्यूशन कई आहे। पोल्यूशन जे जेका 4 क़िस्म आहिनि, पाणी वारी गदलाइण, आवाज़ वारी गदलाइण, किन वारी गदलाइण, ज़मीन वारी गदलाइण। एग्ज़िबिशन तमामु घणी इंजॉय कई आहे ऐं असांखे फ़ख़ुरु थींदो आहे त असां पारस स्कूल में जा शागिर्द आहियूं ऐं अहिड़ो चांस मूंखे ईअं नथो लॻे त हेतिरे नंढड़े इलाइक़े में मतिलबु हर कंहिंखे मिलंदो हूंदो। असांजो जेको मॉडल आहे उहो आहे सोलर सिस्टम ऐं सोलर सिस्टम इन जे बारे में असांखे वधीक इंफॉर्मेशन कलेक्ट कई आहे त उन में असांखे घणी जेको इंफॉर्मेशन मिली आहे। We have made this model and corrugated boxes from styrofoam and recycled items from and some colors. We have in teams for 8 girls and made this model and the combined have this project. बादलनि जी सूरत इख्तियार कंदो आहे त जॾहिं उन्हनि ते एयर जो प्रेशर पवंदो आहे त उन्हनि मां मींहुं वसंदो आहे ऐं उहो ई मींहुं वापसि वञी रिवर्स ऐं ओशन में वञी पवंदो आहे त इन खे असां वाटर साइकिल चवंदा आहियूं। To save the water from the wastage in Pakistan, therefore we have made this fountain to save the water. And same water recycle in our project. The same water recycles throughout the project. ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त शागिर्दनि जे फ़न खे उजागर करण लाइ मुल्की सतह ते नुमाइश लॻाए संदन फ़न खे अञा वधीक मुतारिफ़ करायो वञे। सभी फट जाओ, घर से घर
बे पासे उमरकोट के गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल गरीबाबाद में तकरीब कोठाए ॿारनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो। स्कूल जो समूरो कारवहिवार शागिर्दनि ज़रार, शाहीन अली, जीवन, वैजंती, वरखा, आयशा, रोहत कुमार, मदन ऐं ॿियनि हलायो ऐं मुख़्तलिफ़ शागिर्दनि उस्तादनि जो किरदारु अदा कयो। हिकु शागिर्द आफ्ताब हेडमास्टर भी थियो। सब्जी की टोकरी में सो रहे थे, बैगन ने लात मारी रो रहे थे। टेंडेली पापा आ मम्मी ची स्कूल में असेंबली भी ॿारनि कराई। क्विज कॉम्पिटिशन, तकीरूं, चेयर गेम ऐं टेबलोस पिणु पेश कया विया। गवर्नमेंट जेके स्कूल आहिनि, जेके ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि, उन्हनि जी सपोर्ट कनि, उन्हनि खे स्कूलनि में वठी अचनि। हाणे मूंखे त लालच का कोन्हे न, मूंखे हिते जेको न को गवर्नमेंट जॉब आहे या मूंखे कंहिं पैसे जी का बि लालच कोन्हे। मूंखे सिर्फ़ु इन ग़रीब ॿारनि सां मोहबत आहे ऐं इन्हनि सां प्यार आहे। मुंहिंजी दिलि चाहींदी आहे त हीअ ग़रीबनि जा ॿार पढ़ी वञनि ऐं असांजो पाकिस्तान रोशन थिए ऐं इंशाअल्लाह जेके ग़रीबनि जा ॿार पढ़ी वेंदा ऐं इहे पंहिंजे वालिदैन जो नालो रोशन कंदा ऐं इहे बहितर तइलीम हासिलु जेकॾहिं थी वेंदी इन्हनि जी, त इन्हनि जो घर सुठे नमूने सां हली वेंदो ऐं इहो असांजो जेको सिस्टम आहे, असांजे ॿार में तइलीम हूंदी त असां में ऑटोमेटिकली गुरबत ख़तमु थी वेंदी। उस्तादनि जे विच में भी म्यूज़िक, चेयर गेम ऐं क्रिकेट जो मुक़ाबलो थियो। तक़रीब जे आख़िर में ॿारनि में चॉकलेट, केक ऐं गिफ्ट्स विराया विया।